अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ का गॾाम आहियां संझा सैयद। नज़र ॾींदासीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते। कोरोना वायरस सबब वधीक चोटी ॼणा हयाती विञाए वेठा। फौतियुनि जो अंग वधी 7055 थी वियो। एनसीओसी मूजिब 24 कलाकनि दौरान कोरोना जा 1808 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ केस जो मजमूई अंग 3,49,992 थी वियो। कश्मीर में जिनसी ॾाढाई जो निशानो बणियल करार संदसि मासूम नियाणी वाक़े में मुलविस वधीक ॿिनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी न थी सघी। लाड़काणे जी चाणका अस्पताल में दाख़िल मासूम नीगरी जी हालत ॻणती जोगी करार। सिंध जे गवर्नर कश्मीर में बाड़ी सां ज़्यादती जो नोटिस वरितो। गवर्नर आईजी सिंध ऐं चीफ सेक्रेटरी खां रिपोर्ट तलब करे वरिती। गवर्नर इमरान इस्माइल चयो आहे त कश्मीर वाक़ियो ॾुखाईंदड़ आहे। जवाबदारनि समाजी क़दरनि जा बखिया उड़ेड़े छॾिया आहिनि। सिंध हुकूमत कानून ते अमल दरामद खे यकीनी बणाए। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में मरियम नवाज़ जी पेशी दौरान नैब ऑफिस ॿाहिरां हंगामे वारे केस जी ॿुधणी। दहशतगर्दी टोड़ अदालत ख्वाजा इमरान नज़ीर जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। पीपीएमपीए सरदार चांडियो गिरफ़्तारी खां अॻु अदालत सां राब्तो करे वरितो। सिंध हाई कोर्ट सरदार चांडियो जी 10 लख रुपयनि एवज़ उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। डॉक्टर महाशा कतल केस जवाबदार जुनेद ऐं वकास जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी। केस जो जांच ऑफिसर अदालत में पेश न थी सघियो। अदालत पारां जांच ऑफिसर पेश न थियण ते कावड़ जो इज़हार। अदालत जवाबदारनि जी ज़मानत 19 नवंबर ताईं वाध करे छॾी। मीरवा गोरचाणी भरिसां सनी मोरी जमड़ाऊ वाह मां पीरसन जो लाश हथायो आहे। सुञाणप न थी सघी। पारां बाज़ियाब कराइण जी दावा। मुखबी जी बाज़ियाबी लाइ ड्राइवरनि इंडस हाईवे ते एहतजाजी धरणो वहायो हो। पनवाकिल भरिसां मोटरवे ते तेज रफ्तारी को जो मज़दा सां टक्कर। मज़दा ड्राइवर समेत 7 मुसाफ़िर ज़ख़्मी। मोटरवे पुलिस मूजिब वाक़ियो तेज रफ्तारी सबब पेश आयो आहे। समूरनि ज़ख़्मियुनि खे तालके अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सकरट भरिसां पुलिस जे मुबैना मुक़ाबले में हिकु फोरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। 2 फरार। वांदी में भी पुलिस मुबैना मुक़ाबले दौरान फोरू इलियास कुपचाणी के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो। जवाबदार अज़ीज़ कुपचाणी फरार। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार केतिरनि ई केसनि में घुर्बल आहे। ॾोहारियुनि खे बख़्श न कयो वेंदो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड क़ौमी टीम जे अॻूणे कप्तान यूनिस खान के बैटिंग कोच मुक़ररु करे छॾियो। पीसीबी जो चवणु आहे त यूनिस खान 2022 ताईं कोच मुक़ररु रहंदो।